अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर ऐं तक़रीबन पौणा 11 थिया आहिनि, पर हिते मुंहिंजे अङण में ईअं थो लॻे ॼण पौणा 8 थिया आहिनि। छो त उस जो नालो निशान हिते बिल्कुलु बि कोन्हे ऐं राति जो निंड बि पूरी न कई। लाइट हली वई, सभिनी ख़बर हूंदी, सॼे पाकिस्तान में हली वई। ऐं उनखां सवाइ पोइ फिटी त अचे कोन पई, उहा वरी सुबुह जो सुम्ही पूरी करे वरितमि, नाश्तो करे आई आहियां हाणे। ऐं हिन महिल इंटरनेट बि बंदि आहे, केबल बि बंदि आहे, न टीवी थी हले न इंटरनेट थो हले। सो ॿाहिरि अची वियमि त मूं चयो अच्छा पैकेज वारो जेको इंटरनेट आहे उन जा अंदरि वरी सिग्नल्स ई न हूंदा आहिनि, त थोरी देरि लाइ ॿाहिरि अची वियमि। मूं चयो कुझु कंहिंजो मैसेज हुजे त चेक करे वठां। सो उहो ॾिसी वरिता अथमि, हाणे अंदरि वेंदमि ऐं अलाह जे नाले सां ॾींहं जी शुरूआति थियल आहे, व्लॉग जी शुरूआति कयां थी। जेको बि हाल हाज़िर हूंदो उहो तव्हां सां ज़रूरु मां शेयर कंदमि इंशाल्लाह। 11:30 थिया आहिनि, खीर कढियो पियो आहे, गजरूं चाढ़े छॾियूं आहिनि, हलवो पचे थो, पिस्ता बादाम भिॼाया आहिनि ऐं हिते था पचनि पटाटा तरिजनि था लंच जे लाइ। अॼु मासी न ईंदी, सुराण खां धोई छॾिया आहिनि ऐं बसि ईअं हाणे किचन जो कमु जेको आहे जारी रहंदो। टाइम थियो मुनो हिकु, हलवो ठाहिया आहिनि, पटाटा तरिया आहिनि, ॿिया बि सना तुला घणा ई कमु कयमि। ऐं हाणे जेसिताईं निमाज़ जो टाइम थिए तेसिताईं मां अची वई आहियां पंहिंजे हंध में, मुंहिंजी रिली ऐं मुंहिंजी प्यारी सवड़। ऐं हाणे मां हिते वेही थोरी देरि जे लाइ भर्त भरींदमि। इंटरनेट अञा ताईं न आयो आहे, बहाल न थियो आहे, केबल अची वई आहे, टीवी हले थी। सो मुंहिंजो हिते कमु थींदो जारी। असां वञूं था ॿाहिरि, छो त संडे आहे ऐं तारीख़ जी असांखे अवेलेबल आहे। उनखां पोइ त वरी सुभाणे खां वापसि पंहिंजे ऑफिस। असांखे मेट्रो ते कुझु कमु आहे ऐं मेट्रो ते बि इन करे था वञूं जो उते त अंदरि एरिया वॾो आहे, माण्हू परे परे हिक ॿिए खां ऐं सोशल डिस्टेंस जो बि ख़्यालु रखियो थो वञे, मास्क खां सवाइ अंदरि नथा अचणु ॾियनि। ऐं जेको त अॼु मां मास्क विसरी वई आहियां, वठां थी किथां ॿाहिरां। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मास्क जो त हाणे ज़िक्र बि न कजे। मास्क ईअं ज़रूरी थी वियो आहे जीअं चंपल पाए घर मां निकिरणु ज़रूरी आहे, ईअं हाणे मास्क पाइण बि ज़रूरी आहे। एतिरो याने असांजी ज़िंदगीअ में दाख़िल आहे। सो वञूं था, थोरी घणी शॉपिंग करणी आहे त वरी उहा इनशाला तव्हां सां ज़रूरु शेयर कबी। पोइ हाणे हितां ई वापसि हलूं। असां एॾो देरि सां जो आया आहियूं। ही त बाबा हे ॿाहिरि ताईं जेको आहे सॼी पार्किंग आहे। सो असां वञूं था वापसि। गुड बाय मेट्रो, बिना मुलाक़ात जे मोट। सही ॻाल्हि आहे, हलो ठीकु आहे। ईअं बि थींदो अथव। पहिरियों असां तव्हां सभिनी व्यूअर्स खे यादि हुजे जेके कंटिन्यू ॾिसनि था, त असां पहिरीं मेट्रो ते अचूं पिया रिक्शा में, त असां हितां रोड ब्लॉक हुया त हलिया वियासीं। ऐं उनखां पहिरियों बि असां कुझु वठणु वियासीं शॉपिंग करणु, त असांखे उहा शॉपिंग वारी शइ न मिली। हे टियों दफ़ो आहे जो असां ॿाहिरि निकिता आहियूं वठण जे लाइ ऐं कुझु वठे बग़ैर वापसि था वञूं। सो इहा ज़िंदगी में ईअं बि थींदो अथव। एॾी रश आहे जो असां अंदरि, हिकु त पार्किंग त इलाही हुई, ख़ैर उस में मिली वञे हा, पर अंदरि वञूं आहे न त पोइ असांखे जेको बि वठिणो हो उनखां पोइ जेका काउंटर ते लाइन लॻे हा उन में बि लाह निकिरी वञनि असांजा। सो बैक टू द पवेलियन। फोटो वारो त सिस्टम अञा सुठो थींदो। NED यूनिवर्सिटी, ऐं असां मेन यूनिवर्सिटी रोड ते आहियूं ऐं वापसि घर था वञूं। ऐं मां पहिरियों बि किथे मैंशन कयो त हिन रोड खे यूनिवर्सिटी रोड इन लाइ चवंदा आहिनि जो त हीअ 2 वॾियूं यूनिवर्सिटीज़ हिते आहिनि ऐं साम्हूं हीअ आहे कराची यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ कराची। वेठे वेठे सैर कयोसीं हरू भरू ऐं बसि हाणे वापसि था वञूं। त चाहियां त विच में बि मच्छी वच्छी वठी थी सघां, खपे बि अथी, पर हाणे बसि मूड न आहे। मां बीहण न चाहियां किथे बि, वापसि सिधो घर वेंदासीं। असां हिते रस्ते में बीठा आहियूं ऐं हीअ आहे हिते दुकान आहिनि रिमझिम टावर्स जे हेठां। त तारिक वियो आहे हितां कुझु ज़रूरी शयूं वठणु। ऐं हक़ीक़त में असां हमेशह संडे ते ई वेंदा आहियूं मेट्रो, पर सवेर वेंदा आहियूं, 10:30 11 ईअं टाइम हूंदो आहे असांजे वञण जो। अॼु जेको तारीख़ उथियो देरि सां, छो त राति जो वलीमे में विया हुआ, उतां पोइ घर विया त उन्हनि खे ॾाढो टाइम लॻो, त घर आई फजर महिल आहे, त ज़ाहिर आहे आयो देरि सां त सुम्ही पियो, इन करे देरि थी वई। सो का ॻाल्हि न आहे, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे।
ऐं अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर शॉपिंग जेका इहा असांजे नसीब में न हुई इन जे करे उहा रहिजी वई। सो हिते लथो आहे दुकाननि वटि, हितां कुझु ज़रूरी शयूं वठंदो, पोइ असां घर लाइ वेंदासीं। राति जी मानी लाइ मां पचायो आहे बोड़, अञा सांझे जी अज़ान न आई आहे। ऐं हिन पासे सुराण थी ॻोहे अटो ॻोहिजी रहियो आहे। ऐं सुगंध अञा न पहुती आहे, रस्ते में हूंदी, बसि पहुचण वारी हूंदी। ऐं बसि ईअं ई असां थोरो प्यालियूं चमचा कढी रखिया आहिनि। सुराण ठाहिया आहिनि माची जा दाल जा दही बड़ा, ऐं मां ठाहियो आहे गजरनि जो हलवो, उहो बि तव्हांखे ॾेखारियां। पर हुन असां सख़्तीअ सां मना कयो त कुझु बि न ठाहियो, असां ईंदासीं, तयारु थींदासीं ऐं पंहिंजो हुन फैमिली फंक्शन में वेंदासीं जंहिंजे लाइ उहो आया आहिनि। सो तंहिंजे करे असां वधीक कुझु बि न ठाहियो आहे। इहो गजरनि जो हलवो आहे ऐं इहे दही बड़ा आहिनि, बिस्किट बि आहिनि, ऐं असां चांहि ठाहींदासीं। न त असांजो वॾो प्लान हो अॼु घणो कुझु तयारु करण जो, मुंहिंजो सुराइण जो, जीअं त असांखे शौक़ु हूंदो आहे हमेशह, पर उहो उते रहिजी वियो हाणे। सो का ॻाल्हि न आहे। बसि मां हीअं थी भरियां, हे अची बि विया आहिनि ऐं हे ॿई ॼणा हाणे वञनि था पंहिंजे फैमिली फंक्शन में। अल्लाह हाफ़िज़। सुगंध आई, ॾाढा लेट थी विया, ॾाढी देरि पई थियनि हुते जिते जंहिं घर में हिननि खे वञिणो हो पंहिंजे फैमिली फंक्शन में, त उते हिननि खे जल्दी पुॼणो हो। पर हिते आया ई एॾी देरि सां, न चांहि पीतऊं न कुझु बि न, बसि तयारु थी करे निकिरी विया। त जीअं ई असां जेको बि कुझु पचायो उहो उते ई पियो आहे। सो इनशाला इहे खाधा पीता त सुभाणे इस्तेमालु थी वेंदा, कुझु बि ज़ाया थियण वारी शइ न आहे। सो अॼु जा इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं मेट्रो ते वियासीं, कुझु न वठी आयासीं, इहो बि तव्हां सां शेयर कयमि। ऐं सॼे ॾींहं में थोरो घणो मां उहो भर्त बि भरियो जेको भरियां थी पई, नवां जेके कुशन जा कवर ठाहियां थी। त ईअं ज़िंदगी जो सिलसिलो जारी आहे। टिप ऑफ द डे, अॼु जी टिप, मूंखे ज़िंदगी भर मसइलो रहियो आहे, मुंहिंजे वात में ॾाढा दाणा निकिरंदा आहिनि, ॾाढा छाला निकिरंदा आहिनि, ऐं बिल्कुलु ईअं थी वेंदी आहियां जो ॻाल्हाए न सघंदी आहियां। मार्केट में ॾिसो हर तरह जा जेल ऐं ट्यूब्स ऐं अलाए छा छा दस्तियाब आहिनि, पर मूंखे अलाए छो इहे शयूं असरु न कंदियूं आहिनि। त मां हमेशह जेको इस्तेमालु कंदी आहियां उहा हूंदी आहे फिटकी। फिटकीअ जो हिकिड़ो ॻंढो, नंढिड़ो, ॻंढनि जी सूरत में ई ईंदी आहे फिटकी। त पाणी जे मग में थोरो पाणी विझी हुन में फिटकी विझी हुनखे पहिरियों घुमायो ॻंढे खे उन पाणीअ में, ऐं पोइ थोरो एक्स्ट्रा पाणी विझी उहो फिटकी कढी छॾियो, त पाणी जो टेस्ट जेको आहे उहो चेंज थी वेंदो। उन पाणी सां गुरड़ियूं कयो ॾींहं में 3-4 दफ़ा। एंटीसेप्टिक आहे फिटकी, जेको आहे ज़ख़्मनि खे पचण खां बचाईंदी आहे ऐं ड्राई कंदी आहे, ख़ुश्क थींदा आहिनि जेके ज़ख़्म। त इहो मुंहिंजो आज़माइल आहे, इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। ऐं ब्रश वग़ैरह जीअं रोज़ु कजे थो उहो त कबो, ॾुखियो थिए सुखियो थिए तकलीफ़ थिए कुझु बि थिए करिणो आहे, उन सां जेको आहे वॉश थींदा रहंदा आहिनि ज़ख़्म। ऐं फिटकीअ जे पाणी सां गुरड़ियूं, इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं मुंहिंजो आज़माइल अथव। इवन मुंहिंजे ॿारनि खे बि अगरि मसइलो थींदो आहे त उन्हनि खे बि मां फिटकीअ जो हिकिड़ो ॻंढो मुंहिंजे बाथरूम में कैबिनेट में पियो हूंदो आहे, त जॾहिं ज़रूरत पए हर कंहिंखे ख़बर आहे त फिटकी हिते आहे मौजूदु। त इहा हिकिड़ी टिप आहे ऐं ॾाढी यूज़फुल आहे। अॼु जी चङी ॻाल्हि में ॻाल्हायूं था पंहिंजे लाइ, पाण सां चङाई कयो। असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त ॿियनि सां भलाई करणु घुरिजे, ॿियनि सां चङाई करणु घुरिजे। सो अॼु ॻाल्हि कयूं था पाण सां चङाई कयो, पाण खे टाइम ॾियो, पाण खे अहमियत ॾियो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी परवाह कयो। छो त अगरि तव्हां पाण पंहिंजो ख़्यालु न रखंदव त तव्हांजो ख़्यालु कोई न रखंदो। इहो ज़िंदगी में तजुर्बो बि आहे, मुशाहिदो बि आहे। जीअं मिसाल असां औरतूं आहियूं, घर जे हर फ़र्द जो ख़्यालु रखूं था, हर ज़िमेदारी पूरी कयूं था, खाधो पीतो, हंध बिस्तरा, आयो वियो महिमान, ॿारनि जा कपिड़ा लटा, हर फैमिली मेंबर जी परवाह आहे। कंहिंखे खाधो घुरिजे, कंहिंखे हिन महिल चांहि घुरिजे, कंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे। सॼो ॾींहं में पोइ असां उहो शल थी थकिजी आख़िर में असांखे पंहिंजे लाइ टाइम न हूंदो आहे। पोइ असां पाण खे पंहिंजी परवाह न कंदा आहियूं, पाण खे टाइम न ॾींदा आहियूं, पाण खे अहमियत न ॾींदा आहियूं। खाधो बि भॼंदे डुकंदे कम जी अफ़रा तफ़रीअ में जीअं तीअं करे हलंदे फिरंदे खाई वठिबो, कॾहिं सुकून सां वेही खाइबो त एॾी तकड़ हूंदी जो 10 कम ॿिया असांजे इंतज़ार में हूंदा आहिनि। या ईअं ई मर्द माण्हुनि खे बि पंहिंजा प्रॉब्लम हूंदा ज़िंदगीअ में, हणणा वठणु लॻी पई आहे। त पाण खे टाइम ॾियो, पाण खे अहमियत ॾियो, पाण खे ख़ुशि रखो, पंहिंजो ख़्यालु रखो। पंहिंजे लाइ का सुठी डिश पचायो, जीअं तव्हां मायूं आहियो, तव्हांजी दिलि थी चए कुझु खाइण ते, पंहिंजे लाइ कुझु पचाए वठो। म्यूज़िक ॿुधण ते दिलि थी चए, थोरो पाण खे टाइम ॾियो, पंहिंजी सफ़ाई सुथराई ते थोरी तवजो ॾियो। ऐं जेकॾहिं न आहे टाइम कंहिंखे पार्लर वञण जो, त घटि में घटि घर वेठे के टोटका आज़माए सघजनि था पंहिंजे लाइ।
रेस्ट करे सघिजे थो, कंहिं सुठे रेस्टोरेंट ते वञी सघिजे थो। त ईअं न आहे त हाणे मां एॾी थकिजी पियमि सभिनी जूं ख़िदमतूं करे करे सॼो ॾींहुं मुंहिंजो साह निकिरी वियो, हाणे बसि पाण खे वञी माण्हू बसि कॾ में विझे। ईअं न कयो प्लीज़, पाण खे अहमियत ॾियो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे लाइ टाइम कढो। जॾहिं सॼे फैमिली जे लाइ टाइम निकिरे थो त हिकिड़ा 5 मिंट 10 मिंट 15 मिंट जेतिरा थी सघनि पंहिंजे लाइ कढी था सघजनि। ऐं यकीन कयो त सॼे ॾींहं जे थक खां पोइ जॾहिं हीअं न बेहोश थी किरिजे थो। ख़ैर मां पंहिंजे अॼुकल्ह जे हालात जी ॻाल्हि नथी कयां, पर मां जनरल औरतुनि जी ॻाल्हि थी कयां, जेके बि घरनि में पंहिंजे ख़ानदाननि वारियूं आहिनि, चाहे उहे वर्किंग वुमेन आहिनि, तॾहिं बि वापसीअ ते हुननि खे इलाही घर जी ज़िमेदारी खणणी थी पए। त असां पंहिंजी सफ़ा परवाह न कंदा आहियूं ऐं पोइ असां सॼा साड़ पाण मां कढंदा आहियूं। रियलाइज़ कयो इहो तव्हां औरतूं ख़ासि करे। त पोइ नतीजो छा थींदो आहे त उहे उन साड़ में असां पाण जी केयर न कंदा आहियूं। इहो ॾाढो ग़लति रवैयो आहे, पाण सां दुश्मनी आहे। सो जॾहिं सॼी दुनिया सां नेकी करे सघिजे थी त पाण सां नेकी करे सघिजे थी, पंहिंजे लाइ बि भलो सोचे सघिजे थो। ऐं हीअ जान अलाह जी अमानत आहे, हिन जो ख़्यालु रखो। ऐं सिर्फ़ु ज़ाहिरी सिहत जो न, पंहिंजी ज़हनी सिहत जो बि, पंहिंजी रूहानी सिहत जो बि सुठियूं ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में रखो। ऐं जेकॾहिं कोई तव्हांखे उदास थो करे, कोई तकलीफ़ थो ॾिए, त उन ते सड़ण पचण जे बजाए पंहिंजे लाइ कुझु अहिड़ो कयो जंहिंसां तव्हांखे ख़ुशी मिलंदी हुजे। सो अॼु जी चङी ॻाल्हि सां मां अॼु जो व्लॉग ख़तमु कयां थी। त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी परवाह कयो, पाण खे ख़ुशि रखो, ॿियो कोई बि न ईंदो तव्हांखे ख़ुशि रखण जे लाइ। सो ज़रूरी आहे त इन शइ ते अमल कयो वञे। सो ज़िंदगी रही इंशाअल्लाह। त वरी सुभाणे नए व्लॉग सां कंहिं ॿी नई ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।